नाज़रीन, काज़ी अहमद में व्याजनि खां तंग अची रिटायर्ड प्राइमरी उस्ताद मुबैना तौर ते आपघात करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर। ओनर जी ग़ुलाम हैदर, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, काज़ी अहमद लगोट हुज़ूर बख्शा में व्याजनि जे पैसनि मां तंग थी करे 60 साल रिटायर्ड मास्टर दोस्त मोहम्मद धारे जो घर अंदर बुह जे कोठीअ में रसो विझी आपघात करे छॾी। संदसि पुट मज़हर अली धारे जे ॿुधायो त राति असां अबू गॾु वेठो हो, कचहरी कई। उन खां पोइ सुबुह जो असां ॾिठो त कोठीअ जो दरवाज़ो बंदि हो। पोइ असां पंहिंजे ड्राइवर खे घुराए दरवाज़ो खोलायो त अबे जो लाश टंगियो पियो हो। यादि रहे त काज़ी अहमद में व्याज खोरनि जो तमामु कारोबार वधी वियो आहे। हितां जे सिविल सोसाइटी जे माण्हुनि, शहरनि ऐं ॿियनि माण्हुनि गवर्नमेंट खे अपील कई आहे त महिरबानी करे हिन जो कानून कढी व्याज खोरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ही पहिरियों वाक़ियो आहे जो काज़ी अहमद में व्याज खोरनि खां तंग थी करे आपघात कयो आहे। जी ग़ुलाम हैदर, अमां जी महिरबानी।